TRP न्यूज़ के लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। जीअं त अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं पूरे पाकिस्तान में यौम सियाह जो ॾींहुं मल्हायो वञे थो। 27 तरमीम नामंज़ूर जा पूरे पाकिस्तान में नारा लॻी रहिया आहिनि ऐं अदालतनि जो जेको एतिराम उहो ख़तमु थी चुको आहे, जंहिंमें अॼु पूरे पाकिस्तान जी आवाम जेका आहे रोडाना रस्तनि ते आहे ऐं 27 तरमीम जा नामंज़ूर जा नारा लॻाए रही आहे ऐं सभु हक़ीक़ी आज़ादी जी तरफ़ ऐं हक़ीक़ी जा नारा ऐं इमरान ख़ान जी आज़ादी जा नारा लॻाए रहिया आहिनि। जीअं त असांजे प्यारे मुल्क में हमेशह गैर क़ानूनीयत ऐं लाक़ानूनीयत आहे ऐं थींदी रहे थी। सिंध खे ॿियनि हिसनि में तक़सीम करण जो एमक्यूएम पाकिस्तान जो को राग ॻाए थी, जंहिंमें सिंधी क़ौम खे चिड़ ॾियारी वञे थी।